सियासी समाजी शहरवासी सब दोस्त असें गॾु थी करे म्यूनसिपल कमेटी घोटकी CM रज़ा कोसे साहब सां गॾु मौजूदु आहियूं। असां सभई दोस्त आया आहिनि, नौजवान सहारा संगत या ही दीवान बिरादरी बि असां सां गॾु मौजूदु आहे। सभिनी जो मसइलो इहो आहे त पूरो शहर हिन वक़्तु ॿुॾी चुको आहे, पूरो शहर असांजो ॿुॾी चुको आहे। सुभाणे ईद राति आहे, ईद राति सॼी राति खुलियल हूंदो आहे। इहो हिकिड़ो दस्तूर रहियो आहे, रमज़ान शरीफ़ जी ईद हुजे या ईद क़ुर्बान हुजे, सॼो शहर। पर हिन वक़्तु जेको ख़रीदारी असांजे शहर जो वॾे में वॾो मर्कज़ आहे उहो आहे असांजी लेडीज़ मार्केट। ईद जी जेकी ख़रीदारी थींदी आहे, उहा ईद जी राति जेकी ख़रीदारी थींदी आहे, उहो असांजो वॾे में वॾो मर्कज़ जेको हूंदो आहे उहो असांजी लेडीज़ मार्केट हूंदो आहे। असांजा ॿार बच्चा, असांजूं माइरूं भेनरियूं अजड़ियूं, असांजूं माइरूं सभु अची करे ईद राति पंहिंजी ईद राति ख़रीदारी कंदियूं आहिनि अची, नंढनि ॿारनि जी ख़रीदारी कंदियूं अची, पंहिंजी ख़रीदारी कंदियूं आहिनि अची, ईद जी तयारी जी ख़रीदारी कंदियूं आहिनि अची। पर हालत इहा आहे त हिन वक़्तु असांजी माउ भेण जेकॾहिं ईद जी राति अची लेडीज़ मार्केट अचे, उन ते गोॾे जेॾो 2 फुट पाणी बीठो हुजे त अमर असांजी जेको कपिड़ा सुहिणा ख़ूबसूरत पाए आई, उहा ख़रीदारी ते जेको कंहिं उल्टो पंहिंजा कपिड़ा ख़राबु करे वापसि वञे त इहो ॾाढो अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। असांखे ॾाढो दिली सदमो थियो आहे। पर असांजी म्यूनसिपल कमेटी जे मसइला जेका आहिनि उहे बाइफरकेट कया विया आहिनि। पब्लिक हेल्थ म्यूनसिपल कमेटी वारनि जी कसूर आहे, असांजी का कसूर कोन्हे। पर म्यूनसिपल कमेटी वारे दोस्तनि सां मिलूं सां त उहे चवंदा पब्लिक हेल्थ जी ज़िम्मेवारी आहे। हाणे अवाम वीचारी भुञी कॾहिं पब्लिक हेल्थ वारनि वञूं त मिले कोन थो। म्यूनसिपल कमेटी में CM रज़ा साहब वेठा पर चए थो त बाबा मां डिसैनिटी कराई अथुमि, शहर जी सफ़ाई बि कराई अथुमि, पर हिन वक़्तु डिस्पोजल बंदि आहिनि। अब्दुल साहब सां सभिनी दोस्तनि गॾिजी ॻाल्हाइण जी कोशिशि कई। हालत इहा आहे त अब्दुल जो हिन वक़्तु बंदि पियो आहे नंबर, जॾहिं त पूरे ज़िले जी तो वटि इंचार्ज आहे, ज़िले जी चार्ज आहे। ख़ुदा न ख़्वास्ता काथे ज़िले में को नागानी अहिड़ो डिस्पोजल जो मसइलो थी वञे तो जो नंबर बंदि आहे, सदाईं एमरजेंसी में रहो, एमरजेंसी में रहण जो तो नंबर बंदि आहे। जेको नंबर बंदि हूंदो त हीउ मसइलो केरु आहे? रज़ा साहब चए थो त बाबा जेको पाणी बीठो आहे इहे डिस्पोजल सकिंग कोन था कनि, मशीना कोन्हे। ठीकु आहे, मशीन कोन्हे, लाइट जो स्ट्रीट लाइट जो जेको आहे लोड शेडिंग बि कोन्हे, पर उहो ट्रांसफार्मर सड़ी था वञनि। असां इहो पूरे शहरवासी हिन वक़्तु रज़ा साहब वटि अर्ज़ु कई आहियूं, मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा साहब बि आहे, असांजी दोस्त सभु गॾिजी सची। असां चाहियूं था त असांजो शहर असांजो सभिनी दोस्तनि जो इहो मुतालबो आहे, इहो असां न त पोइ पंहिंजो आइनी तव्हां असां दोस्त अख़्तियार रखूं था। आइनी अख़्तियार असांखे रोअण जो अख़्तियार त ॾिनो अथनि न, ॿियो कुझु नथा करे सघूं। भला चौक ते बि रोईंदासीं, इन खे त कोन मना कंदो केरु। जमहूरी हक़ असां रोइण जो हक़ असांखे आहे, असां रोई सघूं था, भला ॿियो कुझु नथा करे सघूं। रोअण जो अख़्तियार तव्हां छा था चवणु चाहियो? असां जो कल्ह खां वठी शहर अचूं था, पाणी जेको आहे न राति में 10 बजे आहियूं त पंहिंजो ममता साहब वारा इहो पाणी जे लाइ माना सफ़ाई वग़ैरह नालियुनि जी कराईंदा बीठा। पर हुनजो चवणु आहे त डिस्पोजल पाणी जेके नथा कढनि त उहे हेल्थ पब्लिक जे हवाले में। हेल्थ पब्लिक जो हवालो आहे त जो असां नंबर मिलायो आहे, मां पाण ख़ुदि मिलायो आहे अब्दुल जो, त उहो नंबर हिन वक़्तु बंदि पियो आहे। हाणे बि वरी मिलायां थो, नंबर मिलायां थो, हितां ॾिसो त नंबर मुंहिंजो बंदि लॻो पियो आहे। लगातार नंबर बंदि थियो, इहो मुसलसल नंबर मुंहिंजो बंदि पियो आहे त पोइ शहर ॿुॾंदो त इहो केरु ज़िम्मेवार आहे? इन करे असां मुतालबो कयूं था त फिलफोर जेको आहे न अब्दुल खे हटायो, सुठो जेको आहे न इंजीनियर आणियो जेको हेल्थ पब्लिक जो कमु सही संभाले। ई सूरत में असां सभु शहरी गॾिजी सॼी करे एहतिजाज ऐं उहो इन में असां DC खे बि चऊं था जेकॾहिं तूं असांजे शहर जो ख़ैरु ख़्वाह आहे त पोइ अब्दुल खे पाबंद बणा। ॿी सूरत में त तुंहिंजे ख़िलाफ़ बि असां एहतिजाज कंदासीं। इहे सभु शहरी हाणे राति जो इहे वक़्तु आहे त हाणे राति जो टाइम 10:04 थियो आहे। इन वक़्तु बि असां शहरी इन मसइले जे लाइ जेको आहे न म्यूनसिपल में अची करे CM साहब खे जेको आहे न असां फ़ोन कयोसीं, उहो फिलफुर पुॼी वियो। उनखे त मोकल जे बावजूद बि अॼु इन करे रहियो पियो आहे त जेको आहे न घुटकी जेको आहे न पाणी निकालते, पर नंबर CM साहब बि मिलायो आहे अब्दुल साहब जो, उहो नंबर उनजा बंदि लॻा पिया आहिनि। मुबलिक जो बि नंबर बंदि अथसि, यू जो बि नंबर बंदि अथसि। असां वस वारनि खे चऊं था त फिलफोर जेको आहे तव्हां एक्शन वठो, ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं। महिरबानी। हरिओम, नमस्ते, सॼी संगत अस्सलाम वालेकुम। जीअं मौलाना साहब बि ॻाल्हाए विया, मोहम्मद आज़म साहब बि ॻाल्हाए विया, ॻाल्हियूं मिड़ी साॻियूं नी। असांखे फ़ौरन ई घोड़की जी सफ़ाई जो मसइलो हल खपे, न त असां पुरमन एहतियात लाइ तयारु आहियूं, हिन मारी कयूं था। पर असांखे CM साहब रोकियो आहे, असां एहतियात खे रुकावट कई आहे। असांजो अगरि सुबुह ताईं मसइलो हल न थियो असां सरापा एहतियात हूंदासीं। महिरबानी।